रहमत रमजान एसएस न्यूज के साथ। शहदाद कोर्ट में एक्साइज पुलिस कार्रवाई कंदे 20 किलो चर्स हथ करे एक जवाबदार खे गिरफ्तार करे वरतो है। शहदाद कोर्ट में न्याज अली लांघा की रिपोर्ट मूजिब एक्साइज इंस्पेक्टर अली अहमद अब्बासी की सरबराही में नसीराबाद चेक पोस्ट ते एक शकी कार की झड़ती दौरान 20 किलो चर्स हथ आयो, जडे तो पुलिस एक जवाबदार गुलाम शबीर के गिरफ्तार करे वरतो। जवाबदार रतोदिरो जे रहवासी बुधायो पे वने। बे तरफ़ एक्साइज के सूबाई वजीर मुकेश चावला टीम के मुबारकूं ॾिनियूं आहिनि। हैदराबाद में पीटीआई हैदराबाद डिवीजन के सदर खाविंद बख्श जहेजो क्यू मोहम्मद हाकिम, मुस्तनसर बिल्ला, उसामा खान, नईम कुरैशी, मुसरत इकबाल ऐं ॿियनि प्रेस क्लब हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं हैदराबाद के ॿिनि यूसिन ते थियल ज़मनी चूंडुनि दौरान पीपल्स पार्टी के गुंडन पुलिस की मौजूदगी में धांधली करे जाली वोट कास्ट कराया। हिन चयो त असांजे एजेंटन के गिरफ्तार करायो वियो ऐं कारकुननि ते तशद्दुद करे 5 ॼणनि के ज़ख़्मी कयो वियो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हिननि चयो त यूसी 28 ते कयल दहशतगर्दी ऐं धांधली करे असांजे उम्मीदवार के हाराइण जा समूरा सबूत मौजूद आहिनि, जिन जे आधार ते इलेक्शन कमीशन समेत समूरियुनि अदालतुनि जा दरवाज़ा खड़काईंदासीं। जाम साहब ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में चौपाए माल में बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, जंहिं करे मालवंदनि जो माल मरण लॻो आहे, पर जानवरनि जे इलाज वारी अस्पताल मां अमलो ग़ाइब आहे। रिपोर्टर गुलजार मंगी मूजिब जाम साहब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चौपाए माल में घुगी, कारोबाव, रतावा, दस्त, पीपीआर ऐं ॿियनि विचुड़ंदड़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, जंहिं करे मालवंदनि जूं मेहूं, ढगियूं ऐं बकरियूं मरी रहियूं आहिनि। अहिड़ी सूरत हाल जे करे मालवंदनि खे माली नुक़सान थी रहियो आहे ऐं इहे सख़्त परेशान आहिनि, पर लाइव स्टॉक खातो ऐं एनिमल हस्बेंड्री जा ऑफिसर मामले खां मुकमल तौर लातालुक़ बणियल आहिनि। जाम साहब जे वेटनरी अस्पताल में डॉक्टर ऐं ॿियो अमलो ग़ाइब हुअण सबबि मालवंद पंहिंजे जानवरनि जे इलाज कराइण खां वांझियल आहिनि। बे पासे सरकार पारां मालवंदनि के गाह, बूह ऐं मच्छरदानियूं ॾियण जो ऐलान कयो वियो, पर कामोरनि जी मिली भगत सां फ़क़ति मनपसंद माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वियो आहे। बाक़ी अक्सर मालवंद सरकारी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। काछे जे ॻोठ पिरियो जमालीअ जे गवर्नमेंट गर्ल्स स्कूल में 2 मास्तरियाणियुनि जी मुक़ररीअ बावजूद स्कूल बंद हुजण वारे मामले जो तालीम खाते नोटिस वठी जांच शुरू करे छॾी आहे। रिपोर्टर गुलाम नबी लगारी मूजिब ॼाणायल स्कूल बंद हुअण ऐं उते मुक़रर मास्तरियाणियुनि पारां घर वेठे पगारूं खणण वारो इशू मीडिया में रिपोर्ट थियण बाद मास्तरियाणियुनि जे वारिसनि ऐं बाअसर माण्हुनि साफ़िन खे धमकी ॾिनियूं हुयूं। हाणे उन मामले जो तालीम खाते जे वज़ीर नोटिस वरितो आहे ऐं जांच शुरू कई वई आहे। उन सिलसिले में तालीम खाते जे ज़िले ऑफिसर ख़ादिम हुसैन जमालीअ जी सरबराहीअ में इंक्वायरी टीम ॻोठ पिरियो जमाली पहुती ऐं स्कूल जो जाइज़ो वरितो। उन्हनि ऐं यूसी चेयरमैन ॻोठाणनि ऐं साफ़िन खां तफ़सील वरिता। इंक्वायरी ऑफिसर ख़ादिम हुसैन जमालीअ जो चवणु आहे त इंक्वायरी रिपोर्ट आला इख्तियारियुनि खे उमाणी वेंदी। स्कूल में मुक़रर मास्तरियाणियुनि खे ड्यूटी करणी पवंदी, ॿी सूरत में उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। गढ़ी हसन में पुरानी तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में ॻोठाणो मारिजी वियो आहे। रिपोर्टर ज़ाहिद कुनरानी मूजिब आरडी 52 थाणे जी हद में वाक़िअ ॻोठ लखमीर बिरोहीअ में बिरोही बिरादरीअ जे 2 धुरियुनि विच में पुरानी तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में अब्दुल गफ़ार बिरोही मारिजी वियो। पुलिस मौक़े ते पहुची मक़तूल जो लाश खणी पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो। मक़बूल जे वारिसनि जो चवणु आहे त बिरोही बिरादरीअ जे माण्हुनि सां झेड़ो हलंदड़ हो। सरवर बिरोही साथियुनि सां गॾिजी फायरिंग करे अब्दुल गफ़ार बिरोहीअ खे क़त्ल कयो आहे। सकरंड में काज में वञण बाद पुरस्रार तौर गुम थियल औरत जो गंदे पाणीअ जे तलाउ मां लाश हथ आयो आहे। औरत खे तशद्दुद करे क़त्ल करण बाद सिरनि सां ॿधी तलाउ में लोढ़ण जो इंकशाफ थियो आहे। रिपोर्टर काज़ी जावेद मूजिब सकरंड जे इलाइक़े अज़ीम कॉलोनीअ में गंदे पाणीअ जे तलाउ मां हिंदू औरत काकोड़ी ज़ाल खेमुअ जो लाश हथ आयो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश इस्पताल मुंतक़िल कयो, जेको बाद में वारिसनि हवाले कयो वियो। मक़तूला जे पुट कानियो जो चवणु आहे त संदसि अमड़ गुज़िरियल राति बिरादरीअ जे हिक काज में वियल हुई, पर वापसि न मोटी। पाड़ीअ जे गंदे पाणीअ जे तलाउ में संदसि लाश तरंदो नज़र आयो, जेको कढियो वियो। शाहिदनि मूजिब औरत जो मथियों धड़ प्लास्टिक जी बोरीअ में ॿधल हो, जॾहिं त चेल्ह सां सिरूं ॿधल हुयूं, जंहिं जे वज़न सां लाश ढंढ में लोढ़ियो वियो हो। औरत जे जिस्म ते तशद्दुद जा निशान मौजूद हुआ। सकरन पुलिस मूजिब पोस्टमार्टम रिपोर्ट बाद औरत जे मौत जो कारण वाज़े थी सघंदो।
डोकरी में कायम बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर में औरतुनि जी रक़म मां कटौतीअ जो इंकशाफ थियो आहे। रिपोर्टर सफ़ीउल्लाह चन्नो मूजिब सामटिया ॻोठ में कायम सेंटर में इंतज़ामिया ऐं डिवाइस ऑपरेटर मुस्तहिक औरतुनि जी रक़म मां 1000 खां 1500 रुपया कटौती करे रही आहे। औरतुनि ज़ुबैदा, हलीमा ख़ातून, कमाला, शमशाद ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त सेंटर में औरतुनि जी रक़म मां गैर क़ानूनी कटौतीअ सां लख रुपया फबाया पिया वञनि, पर केरु पुछण वारो नाहे। एहतिजाज कंदड़ औरतुनि खे धिका ॾेई कढियो वञे थो। हिननि मुतालबो कयो त औरतुनि जी रक़म मां कटौती बंदि कई वञे ऐं एजेंटनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मटियारी में ज़िले इंतज़ामिया पारां लॻायल बचत बाज़ार फोटो सेशन साबित थी। सूबाई सलाहकार जे वञण बाद स्टॉल बंद थी विया ऐं शहरनि खे मायूसी जो मुंहुं ॾिसणो पियो। रिपोर्टर अली रज़ा चंद मूजिब रमज़ान जे भलारे महीने में अवाम खे सस्ते अघनि ते खाद खुराक जूं शयूं फराहम करण लाइ मटियारी ज़िले इंतज़ामिया पारां मुख्य बस स्टॉप ते बचत बाज़ार लॻाई वई। वज़ीर आला जे सलाहकार रियाज़ शाह शिराज़ी बचत बाज़ार जो इफ़्तिताह कयो। बाज़ार में खाद खुराक जी शयुनि जा स्टॉल लॻाया विया, जिथे दाल, अटो, भाॼियूं, मेवा ऐं ॿियूं ज़रूरी शयूं विकिरो कयूं वयूं। ॿिए तरफ़ जंहिंखे ख़ासि महिमान ऐं ज़िले इंतज़ामिया जा ऑफिसर फोटो सेशन बाद रवाना थिया त बचत बाज़ार बि वेढ़िजी वई। वापारियुनि जा स्टॉल बंदि थी विया ऐं रेहड़ियुनि वारा बि पंहिंजो सामान खणी हलिया विया। 1 कलाक बाद बचत बाज़ार वीरान थी वई, जिथे सामान ख़रीद करण लाइ पहुतल शहरियुनि खे मायूसी थी। यादि रहे त ज़िले इंतज़ामिया जी गैर संजीदगीअ जे करे मटियारीअ में हथियादू महांगाई उरूज ते आहे ऐं मुनाफ़िक़ोर अवाम खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि। रहमत रमज़ान SS न्यूज़ के साथ।